ए पासे हाणे वाक़े ॿी ख़बरूं। ज़िले काउंसिल कशमोर एट कनकोट जो बजट इजलास 62.5 करोड़ रुपयनि जी बजट पेश कई वई। इजलास दौरान चेयरमैन गुल मोहम्मद जखरानी ऐं वाइस चेयरमैन पारां मेंबरनि खे बजट मंज़ूर करण लाइ मिनतूं कयूं वयूं। ज़रीन जो चवणु आहे बजट 62 करोड़ खां वधीक आहे, पर ज़िले काउंसिल जी आमदनी लॻभॻि 32 करोड़ थिए थी। बक़ाया 3 लख किता ईंदा। मेंबर मोहम्मद ख़ान खोसो पारां चयो वियो। मेंबर सनम मज़ारी बजट इजलास में चूड़ियूं खणी पहुती। ज़िले काउंसिल मेंबर सनम मज़ारी गुज़िरियल साल जे फंडनि में 50 करोड़ जे मुबैना करप्शन ख़िलाफ़ सख़्त एहतजाज कयो। 50 करोड़ करप्शन बावजूदि अवां सभु ख़ामोश आहियो, सच नथा ॻाल्हाए सघो त वञी चूड़ियूं पायो, सनम मज़ारी पारां चयो वियो। सॼे साल में बजट इजलास खां पोइ ॿियो इजलास न थियो। अवाम जा 50 करोड़ रुपया केॾांहुं विया का ख़बर ई नाहे, मेंबरनि पारां चयो वियो। टेवी वारी इजलास हुई, 23-24 वारी वरी साल मथे पूरो थी वियो, वरी अॼु इजलास थियो आहे जंहिंमें सिर्फ़ु ख़ाली ॻाल्हियूं आहिनि। बाक़ी जेका असां ॿुधो आहे जेका असांजी 5 करोड़ मतिलबु 50 करोड़ करप्शन खे नज़र थी वई। वो गुज़िरियल बजट जेकी आहे गुज़िरियल बजट जी 50 करोड़ जेका व्हील चेयरूं हुयूं, सिलाई मशीनियूं हुयूं ऐं 20 लख जी हिकिड़ी मेंबर खे स्कीम ॾिनी वई जेका कुझु बि न थी सघियो। ऐं कोई तरक़ियाती कमु थियो न, कोई कौंसल खां मंज़ूरी थी, बसि सभु इहे ख़तमु थी विया। अॼु जेकी इजलास हुई बजट उहा केतिरी जी पेश थी आहे? उहा सर पेश थी आहे, पर इन में कोई अहिड़ो रद्द अमल असांखे नज़र नथो अचे। हिननि जेकी बजट पेश कई आहे 62.5 करोड़ जी, उन मुतमइन आहियो इहा तव्हां जे मथां कंहिं आवाम जे मथां ख़र्च थींदो? लॻे नथी, बिल्कुलु बि इन में को सदाकत नथा ॾिसूं, बसि रुक सखणा ॻाल्हियूं थी वेंदा। इन में ख़बर पई त तव्हां नाराज़गी जो इज़हार करे हिननि जे मथां चूड़ियूं बि सटियूं आहिनि। जी बिल्कुलु, मां चूड़ियूं सटियूं आहिनि पंहिंजे मौजूद मेंबरनि जे मथां, पंहिंजे वाइस चेयरमैन जे मथां, पंहिंजे चेयरमैन गुल मोहम्मद जखरानी जे मथां। जेका मां चयोमांसि जेका तव्हां पंहिंजे कौंसिल जे लाइ, पंहिंजे ज़िले जे लाइ तरक़ियाती कमु नथा करे सघो, कि यूसी में कम मेंबर खे नथा ॾियो, चलो मां मखसूस आहियां त ॿिया मेंबर जेका यूसी मां वोट वठी आया आहिनि उन ग़रीबनि जेको मर्द कोई ॻाल्हाइण जे लाइ तयार ई न हुयो। छाकाणि लास्ट ईयर वारो जेको साल हो उहो तमामु हिकिड़ो इन करे हुयो जो NIT वग़ैरह बंदि हुया, इलेक्शन जो बि दौर हो, उहो न डिलीवर न थी सघियो जेको थियणु खपे हा। सो हाणे इंशाल्लाह कोशिशि कंदासीं त इहो जेको बजट आंदोसीं इहो असां पब्लिक ताईं पहुचायूं, उन ते अमल करायूं ऐं उनखे अलावा गवर्नमेंट खां वधीक बि सपोर्ट वठण जी कोशिशि कंदासीं ताकी अञा असां उन में वधीक बहितरी